नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊं आहियां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन फेडरल गवर्नमेंट नेब ऑर्डिनेंस आणे छॾियो आहे, जंहिं खां पोइ मौजूदा चेयरमैन नेब जो मुद्दो 4 साल वधी वियो आहे। हाणे सुवाल इहो आहे त उन नेब ऑर्डिनेंस में जेके शिकूं जारी कयूं वियूं आहिनि उहे शिकूं त अहिड़ियूं आहिनि त जंहिंमें फेडरल कैबिनेट ऐं सूबाई कैबिनेट को माण्हू उन नेब जे दायरे इख़्तियार खां ॿाहिरि आहे, यानी उन ते जांच नेब नथी करे सघे। कारोबारी माण्हू या कारोबार सां लाॻापियल जेके मामला आहिनि उन जी जांच बि नेब नथी करे सघे, त पोइ आख़िर नेब कंदी छा? पोइ इहा नेब में हिकिड़ो जेको अची रहियो आहे अपोज़िशन जो चवणु आहे त मुकमल तौर ते ब्लैक लॉ आहे। नून लीग त हुनखे हिकिड़ो इंसाफ़ ते हमिलो करार ॾिनो आहे, कारो कानून करार ॾिनो आहे, जॾहिं त बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो त बदनीयती ते ॿधल आहे। हुकूमत चए थी त असां आइन ऐं पार्लियामेंट जी मथ भराई लाइ नेब जो कानून आंदो आहे त जीअं पार्लियामेंटेरियन जो हिकिड़ो इस्तेकाक बरक़रार रहे। इन ई मामले ते ॻाल्हायूं था। सभ खां पहिरियां हलूं था शहाब ओस्ते साहब ॾे। शहाब साहब, हाणे जेको नेब ऑर्डिनेंस आयो आहे, सभ खां पहिरियां जेके उन में नुक़्ता शामिल आहिनि उन ते मूंखे तव्हांजो तजियो घुरिजंदो, छाकाणि त जेकॾहिं असांजी यादाश्त कमु करे थी, गुज़िरियल 20 सालनि में जेको कुझु नेब कंदी रही आहे, अचानक हिन में एॾी वॾी तरमीम 180 एंगल ते अचणु, उनजो रीज़न कहिड़ो आहे? नंबर 2, इन सां छा थो साबित थिए, छा साबित करणु चाहिनि था त नेब जो दायरे इख़्तियार जंहिंजे आधार ते इहो हिकिड़ो इल्ज़ाम आहे नेब ते त पॉलिटिकल इंजीनियरिंग थींदी रही आहे, त हिन भेरे उहे सभु हुन जा पर साड़िया विया आहिनि। नतीजा छा था हासिलु करणु चाहिनि? इमरान खान साहब पंहिंजे इन पॉलिटिकल रोमांस जो शिकार हुयो, माण्हुनि खे जेको अख़लाक़ी लेक्चर पियो ॾे ऐं सम्झे पियो त करप्शन जेको आहे उनजो सबबु सिर्फ़ु प्राइम मिनिस्टर जो करप्ट हुजणु आहे ऐं सिस्टम जेको आहे उहो सिर्फ़ु जेकॾहिं प्राइम मिनिस्टर ठीकु थी वेंदो, सिस्टम पंहिंजो पाण ठीकु थी वेंदो, या ॼाणी बुझी जेको हिन जी नैरेटिव क्रिएट करण जी कोशिशि कई। हाणे हुनखे घटि में घटि रियलिटी जी ख़बर पइजी वई आहे त असांजो सिस्टम जेको आहे उहो कहिड़ो कॉम्प्रोमाइज़ आहे ऐं हिते जेको असांजो पॉलिटिकल इलीट आहे, हिकिड़ी शइ तव्हां ज़हन में रखो त उहो आइडियोलॉजिकल इलीट कोन्हे, उहो मां सम्झां थो किथे त पॉलिटिकल इलीट बि नज़र कोन थो अचे। उहे त बेसिकली सॼा इन्वेस्टर्स आहिनि जिन जी पॉलिटिकल इन्वेस्टमेंट, जिन जी कमर्शियल ऐं फाइनेंशियल इन्वेस्टमेंट थियल आहे, जिन खे पावर जो जेको आहे सो जेको तरीक़ो या रस्तो नज़र थो अचे उहो पॉलिटिक्स बि नज़र अचे। हिकिड़ो तरीक़ो आहे, हिकिड़ो मीन्स आहे जंहिंसां उहो पंहिंजे मुफ़ादनि जो दिफ़ा था कनि ऐं पाण खे सोशली मोबाइल था रखनि ऐं पाण खे वेल्थ जे हवाले सां ऐं पावर जे हवाले सां स्ट्रेंथन था कंदा रहनि। पंहिंजे करे तव्हां ॾिसो त अॼु हिकिड़ी पार्टीअ में को वेठो आहे, सुभाणे ॿी पार्टी में वेठो आहे, बल्कि हाणे हिकिड़ो फैशन थी वियो आहे त पीपुल्स पार्टी मां निकितो त पोइ PML हले वेंदो या PTI हले वेंदो। हिकिड़ी मीना बाज़ार लॻी पई आहे, छाकाणि त पॉलिटिकल ऐं आइडियोलॉजिकल जेके बाउंड्रीज़ हुयूं या जेके दीवारूं हुयूं उहे हिननि थोरे फिटी करे छॾियूं आहिनि। हाणे हे बिल्कुलु हिकिड़ी लेज़े फेयर वारी इहो लिबरल पॉलिटिक्स आहे जंहिंमें को शर्म, हया, ग़ैरत, कमिटमेंट का शइ कोन्हे। बिल्कुलु मां तव्हांखे जेको लफ़्ज़ इस्तेमालु थो कयां, बेशक तव्हां वरी मूंखे सिनिकल चओ, छा बि चओ, बट दिस इज़ माई कंसीडर्ड व्यू। पीपुल्स पार्टी हुजे, PMLN हुजे, PTI हुजे, इवन जमात इस्लामी हुजे, इन्हनि जी का कमिटमेंट कोन्हे। सिर्फ़ु इहो आहे त हिननि खे प्रेगमेटिक पॉलिटिक्स करणी आहे ऐं पाण खे रेलिवेंट रखिणो आहे ऐं फाइनेंशियली ऐं पॉलिटिकली पाण खे स्ट्रेंथन करिणो आहे। हुन लाइ का बि कॉम्प्रोमाइज़ करणी थी पवे उहो कनि था। तव्हां गुज़िरियल जेकॾहिं रीसेंट हिस्ट्री जी तव्हां जेकॾहिं तारीख़ पढ़ंदो न 10-15 सालनि जी, त तव्हां ॾिसंदो त इहो हिकिड़ी वबा जे तौर ते पॉलिटिक्स में इहो हिकिड़ो रुझान पैदा थियो आहे। हाणे को नज़रियो बज़रियो कुझु कोन्हे, सिर्फ़ु तव्हांखे पंहिंजा अंग अखर पूरा रखणा आहिनि, तव्हांखे प्रॉपर तरीक़े सां जेका अलाइनमेंट आहे उहा मेंटेन रखणी आहे। हे जेको नैब जो जेको ऑर्डिनेंस हुयो, मुशरफ जे ज़माने में जॾहिं आयो हुयो, मुशरफ छाकाणि जेके पंहिंजा जेके सो कॉल 7-8 जेके हुनजा पॉइंट्स हुआ जिते हुन कू जस्टिफाई करण जी कोशिशि कई हुई, उन में करप्शन खे इहो अयूब विया ऐं इहो सभिनी करप्शन खे इस्तेमालु पे कयो आहे। हिन बि करप्शन खे पंहिंजो हिकिड़ो वॾो हिकिड़ो ग्राउंड जस्टिफिकेशन जे तौर ते इस्तेमालु कयो त मुल्क में करप्शन आहे। ऑर्डिनेंस आयो ऐं इहो ऑर्डिनेंस ॾाढो सख़्तु हुयो। हिन में हिकिड़े महीने में केस पूरो डिसाइड करणो हुयो, 90 ॾींहंनि जो जेको रिमांड हुयो, बेल जी का गुंजाइश ई कोन हुई ऐं हिन सां गॾु गॾु उन में प्राइवेट माण्हू बि हिन में इन्वॉल्व थी सघे पियो
पब्लिक ऑफिस होल्डर भी थी सके पियो ऐं पूरे पाकिस्तान ते अप्लाई पियो करे, माना एंटी फेडरेशन, इन जो फेडरल कैरेक्टर बि न हुयो। तो इन लॉ खे उन्हनि इस्तेमालु कयो जेसि ताईं मिलिट्री डिक्टेटर्स खे उनजी ज़रूरत हुई। पोइ वरी पीपल्स पार्टी जे दौर में कोशिशि थी पर न करे सघी पीपल्स पार्टी, छाकाणि त PMLN उन सां ताउन न कयो। पोइ PMLN पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ नई कानून खे इस्तेमालु करण जी कोशिशि कई। जी हाणे सूरत हाल अहिड़ी थी वई आहे जो इमरान खान जा जेके टर्न कोट्स हुआ, जेके इमरान खान जी पार्टी में शामिल थिया आहिनि ॿियनि पार्टियुनि मां अची, जी या जेके फाइनेंशियल इंडस्ट्रियल ऐं कैपिटलिस्ट इंट्रस्ट आहिनि, जेके हर दौर में पोइते वेही जेको आहे सो फाइनेंशियल ऐं पंहिंजी जेका लॉबी हूंदी आहे, पॉलिटिकल लॉबी उन्हनि खे फाइनेंस कंदा आहिनि, हाणे उहे डायरेक्टली इन्वॉल्व थी विया आहिनि पॉलिटिक्स में। ऐं उन्हनि ते इहो जेको कानून आहे उहो डायरेक्टली इनडायरेक्टली अप्लाई थो थिए। काफ़ी हिते बिज़नेसमैन ऐं वॾी तइदाद में जेको आहे सो ब्यूरोक्रेट्स ऐं मिडल मैन जेको आहे उहो फासी पिया हुया। उन्हनि जे लाइ वॾो मसइलो थी पियो हुयो त हाणे ऑपरेट कीअं कनि, छो त ॿिन्ही खे फाइनेंस था कनि। ये ATM मशीनूं जेके आहिनि ज़रदारीअ वटि बि आहिनि, ATM मशीनूं नवाज़ शरीफ़ वटि बि आहिनि, ATM मशीनूं तव्हांजूं इमरान खान वटि बि आहिनि। ऐं इन्हनि ATM मशीन्स खे ज़ाहिर आहे जॾहिं हिकिड़ो पब्लिक ऑफिस होल्डर इन्वॉल्व थिए थो त हुन सां गॾु ATM मशीनूं बि इन्वॉल्व थी थियूं वञनि। जी शौक़ साहब, हिननि लाइ जनरल हिकिड़ी कंप्रोमाइज़ कई आहे हाणे, जंहिंमें मां सम्झां थो त शहबाज शरीफ़ जो तमामु वॾो रोल आहे। शहबाज शरीफ़ जेको आहे सो इन ते हिकिड़ो कंसेंसस क्रिएट करण जी कोशिशि कई त भई तव्हां हाणे पॉलिटिक्स मां तसादुम कढो। ऐं इमरान खे बि सम्झ में अची वई आहे ॻाल्हि हाणे त मुल्क में हाणे मूंखे कंप्रोमाइज़ करणा पवंदा, छाकाणि त कोalition गवर्नमेंट आहे हिनजी इकोनॉमिक पॉलिसी बिल्कुलु फेल वई आहे। त हिकिड़ो ग्रैंड हिकिड़ो कंप्रोमाइज़ आहे इलीट्स जो पाण में इहो जेको ऑर्डिनेंस आहे, जंहिंमें हिननि मुकमुका कयो आहे। ऐं इहो जेको चवनि था त ज़रदारी साहब थो फरमाए या जेको बिलावल थो चवे त असांखे क़बूल कोन्हे या हे कारो कानून आहे, मां तव्हांखे लिखी थो ॾियां, इहे सभु कुझु आहिनि, इहे सभु बिल्कुलु में मुतफ़िक़ आहिनि। जो डील थियो आहे प्रॉपर तरीक़े जो, ऐं हिन मां नथो सम्झां हिनखे को चैलेंज बि कंदो। जी शौक़ साहब, थियो बि त सिर्फ़ु हिकिड़ी पॉइंट ते थींदो, वो जेको एक्सटेंशन वारी ॻाल्हि आहे। जी त हिते हिकिड़ो मुख़्तसर सवाल तव्हांखे ज़रूरु सम्झणु चाहींदुसि। विफ़ाक़ी हुकूमत जे मेंबर अॼु ख़ुदि फेडरल गवर्नमेंट जी तरफ़ां चयो वियो आहे त अपोज़िशन खे चैलेंज छो नथी करे। तव्हांजे ख़्याल में सिर्फ़ु हिकिड़े पॉइंट ते इहो एक्सटेंशन जे मामले ते चैलेंजेबल आहे? बिल्कुलु न, चैलेंजेबल त सॼो आहे, छाकाणि त तव्हां जेकॾहिं हिकिड़े मख़सूस क्लास लाइ लॉ ठाहींदो, क्लास स्पेसिफिक दुनिया में को कानून न हूंदो आहे। जी कानून जेकॾहिं तव्हां क्राइम कयो था, उहो क्राइम मां कयां या क्राइम जेको आहे सो पॉलिटिकल ऑफिस होल्डर करे, असां इक्वालिटी बिफोर लॉ आहे। हे जेको हाणे पर्सन स्पेसिफिक लॉ थी वियो आहे, भई कैबिनेट्स बि हिन मां निकिरी विया, फेडरल गवर्नमेंट, प्रोविंशियल गवर्नमेंट, ब्यूरोक्रेसी निकिरी वई। हिन में जेको मिली करप्शन सॼी दुनिया में जेको आहे सो केरु कंदो आहे? मिडल मैन कंदो आहे। जेको इंडस्ट्रियल ऐं फाइनेंशियल क्लासिस आहिनि उहे मिली कंदा आहिनि पॉलिटिशियन सां। हिकु तरफ़ तव्हां पॉलिटिशियंस खे त जेको आहे सो एक्सपोज कंहिं हद ताईं कयो था, पर जेके उन्हनि जा हवारी आहिनि, जेके उन्हनि जा फैसिलिटेटर आहिनि, जेके उन्हनि जा बेनिफिक्टर्स आहिनि, उन्हनि खे तव्हां प्रोटेक्ट करे छॾियो। पोइ कन्विक्शन्स कीअं थींदियूं? जी शौक़ साहब, ख़ाली कोन्हे कन्विक्शन थियनि। गाॾी तव्हां गाॾी 4 फीसनि ते हलाईंदो या तव्हां गाॾी 2 फीसनि ते हलाईंदो? जी शौक़ साहब, जॾहिं बि क्राइम थींदो आहे, क्राइम जा जेके कंपोनेंट्स आहिनि उनमें पब्लिक ऑफिस होल्डर त हिकिड़ो हूंदो आहे, उन सां गॾु ब्यूरोक्रेट बि हूंदो आहे। ब्यूरोक्रेट बि पब्लिक ऑफिस होल्डर आहे यादि रखां। पर उन सां गॾु जेके ॿिया मिडल मैन था थियनि, जेके कमीशन तव्हांखे ॾियनि था, कॉन्ट्रेक्टर्स आहिनि, जेके तव्हांजा फाइनेंसियर्स आहिनि, जिन खे तव्हां ठेका वठी था ॾियो, जिन जे थ्रू कमु था कयो, उहे त सॼा प्राइवेट या त कंपनीज़ आहिनि या इंडिविजुअल्स आहिनि। उन्हनि खे तव्हां प्रोटेक्शन ॾेई छॾी। जी शौक़ साहब, चवनि था बिज़नेसमैन परेशान आहिनि। भई परेशान छो आहिनि? जेको बिज़नेसमैन क्लीन आहे उनखे न हुजणु घुरिजे परेशान। जी शौक़ साहब, क्लास खे ई तव्हां इम्यूनिटी ॾेई छॾी, जीअं टैक्स खां एग्ज़म्पशन मिली वई आहे उन्हनि खे। दुनिया में पाकिस्तान शायदि वाहिद मुल्क आहे जेके गुज़िरियल 1-1.5 साल खां वठी जेका लैंड माफिया आहे उनखे इम्यूनिटी मिलियल आहे। तव्हां किथां बि दुनिया जा पैसा खणी अची पाकिस्तान में इन्वेस्ट कयो, तव्हांखे न पुछियो वेंदो। हालत इहा आहे त बजाए जो जेको आहे सो कैपिटल एसेट्स में इन्वेस्ट कनि, तो सॼा फिक्स एसेट्स में, रियल एस्टेट में इन्वेस्ट था थियनि। पाकिस्तान जी इकोनॉमी जेको आहे सो ॿेड़ो ॿुॾी वियो आहे, छाकाणि त बिल्डर माफिया। जी शौक़ साहब, इमरान खे त भई असां जेकॾहिं हिते कंस्ट्रक्शन इंडस्ट्री खे बहाल कंदासीं त जॉब्स क्रिएट थींदा, जॉब क्रिएट थियो आहे। त हे बिल्डर माफिया खां पोइ हाणे पूरी बिज़नेस कम्युनिटी, ब्यूरोक्रेसी ऐं कंहिं हद ताईं या डिटेल तव्हां ॾिसूं छा आहे हुन में, पर जेको सम्झी सघो आहे त कैबिनेट्स खे बि हिननि जेको आहे सो इम्यूनिटी, बाक़ी केरु बचो? जी तव्हां मां बचासीं न। जी बिल्कुलु बिल्कुलु। नसीर मेमन साहब, नए ऑर्डिनेंस में फ़ैसिलो कयो वियो आहे त अहम इदारा जंहिंमें मुश्तरका मुफ़ादात काउंसिल, इक़्तिसादी राब्ता कमेटी, क़ौमी
मालियाती कमीशन एकनिक ऐं ॿिया इदारा जेके नेब जे दायरे अख़्तियार मां ॿाहिरि हूंदा। उन सां गॾु फेडरल कैबिनेट सूबाई मक़ामी टैक्सेशन जे मामलात विफ़ाक़ी सूबाई काबीना कमेटियूं ज़ेली कमेटियुनि जा फ़ैसिला अवामी या हुकूमती मनसूबा बि नेब जे दायरे अख़्तियार मां ॿाहिरि हूंदा। आर्डिनेंस मूजिबि कंहिं बि मालियाती इदारे या बैंक जे फ़ैसिले ख़िलाफ़ु कार्रवाई या जांच गवर्नर स्टेट बैंक जी मंज़ूरीअ खां बग़ैर न थी सघंदी। सर बाक़ी बचो छा नेब ऑर्डिनेंस जे शहाब साहब चए थो त इलीट्स पाण में मामला वेही तय कया आहिनि ऐं हुनजो ख़्यालु आहे त हीउ शहबाज शरीफ़ विच में पियलो ऐं शहबाज शरीफ़ खे हिकिड़ी रिआयत जनरली ॾिनी वई आहे ऐं सभु मुतफ़िक़ आहिनि मामले ते। जुनैद जेको तव्हां हींअर मूंखे उनजो हिसो ॿुधाए पिया उहो आहे त मुख़्तलिफ़ इदारा उन्हनि जा फ़ैसिला एग्ज़ेम्प्टेड आहिनि। मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे त इन इदारनि में वेठल फ़र्द एग्ज़ेम्प्टेड कोन्हनि जेकर उहे कंहिं ॿी कैपेसिटीअ में कंहिं बि क़िस्म जी करप्शन में इन्वॉल्व निकिरनि, पर उन्हनि इदारनि जे फॉरम तां जेकर के डिसीशन थिया आहिनि, मिसाल तौरु काबीना हिकिड़ो गॾियल डिसीशन थी करे, त काबीना हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल इदारो आहे, मुल्क जे अवाम जो चूंडियल इदारो आहे, तंहिंजे करे जेकर उहो गॾियल फ़ैसिलो आहे पोइ त ज़ाहिर आहे उहो गॾियल फ़ैसिलो आहे, उन ते फ़र्द ते त उनजी चार्ज नथी लॻी सघे। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट आहे, इलेक्टेड माण्हुनि जो गॾियल फोरम आहे, त फोरमनि जा डिसीशन्स त बिल्कुलु एग्ज़ेम्प्ट हुजणु घुरिजनि। इन लाइ त फोरम ठहिया आहिनि छो त उन में हिकु माण्हू जो फ़ैसिलो न हूंदो आहे ऐं उहे कॉन्स्टिट्यूशनली कवर्ड हूंदा आहिनि ऐं उन जे मथां हिकिड़ा ॿिया चेक्स मौजूदु हूंदा आहिनि। कैबिनेट जे मथां पूरी पार्लियामेंट जो चेक आहे, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जे मथां पार्लियामेंट जो चेक आहे, तंहिंजे करे उन में त प्रॉब्लम कोन्हे, पर मूंखे हिन मां इहो नथो लॻे त को उन फोरम्स ते वेठल इंडिविजुअल्स एग्ज़ेम्प्ट थी आहे। बाक़ी जेकर तव्हां मूंखे जेको शहाब साहब खे तव्हां एग्ज़ेक्ट्स ॿुधाया पिया, सारी मुंहिंजे साम्हूं उहो टेक्स्ट कोन्हे पूरो हिन ऑर्डिनेंस जो, त छा उन में काबीना जे मेंबरनि खे ज़ाती हैसियत में, वज़ीरनि खे ज़ाती हैसियत में एग्ज़ेम्प्ट कयो वियो आहे या उन फोरम जा फ़ैसिला एग्ज़ेम्प्ट कया विया आहिनि? ॿ डिफरेंट शयूं। इन ते पहिरियों मूंखे थोरो जेकर काइंडली ॿुधाए सघो त उन में वर्डिंग छा आहे त पोइ उन ते कमेंट करे सघो। वर्डिंग इहा आहे त विफ़ाक़ी सूबाई काबीना जा मेंबर, फेडरल कैबिनेट ऐं सूबाई कैबिनेट जा जेके मेंबर हूंदा उहे नेब जे दायरे अख़्तियार में न ईंदा, जंहिंखां पोइ अपोज़िशन वारनि तमामु घणो उन ते जी मुंहिंजो ख़्यालु आहे त इन ते लीगल एक्सपर्ट असांखे ॿुधाए सघंदा त छा उहे उन्हनि फोरम्स जे फ़ैसिलनि जे मामले में एग्ज़ेम्प्टेड हूंदा या बहैसियत शख़्स हर शइ खां हाणे नेब एग्ज़ेम्प्ट थी आहे। इहे ॿ बिल्कुलु अलॻि शयूं जिन को कानून जो ॼाणू करे सघंदो। मां ज़ाती तौरु सम्झां थो त जेकर फोरमनि जा फ़ैसिला एग्ज़ेम्प्टेड आहिनि, उन्हनि खे छूट आहे त उहा हुजणु घुरिजे, उहो फोरमनि जा फ़ैसिला आहिनि। हिते त ईअं बि थिए थो त पार्लियामेंट जा कयल फ़ैसिला ओवर रूल करे थियूं छॾनि अदालतूं। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त पार्लियामेंट सॉवरेन आहे ऐं उहा सही करे या ग़लति करे, पर पार्लियामेंट सॉवरेन इंस्टीट्यूट आहे न, तंहिंजे करे हुनखे ओवर रूल न थियणु घुरिजे। कैबिनेट आहे, उन पार्लियामेंट जो हिसो आहे, सो जेकर कैबिनेट जा इज्तिमाही फ़ैसिलनि ते एग्ज़म्पशन आहे त उहा बिल्कुलु ॿी शइ आहे, मां हुन जे हक़ में आहियां। हा, उहो को वज़ीर वेठो आहे, उहो ज़ाती तौरु को क्राइम थो करे, रिश्वत थो वठे, कंहिं मिस एप्रोप्रिएशन में इन्वॉल्व आहे, उहा प्रूव थिए थी, त मां नथो सम्झां त काबीना खे वज़ीर जी हैसियत में ज़ाती तौरु हर शइ खां मुबरा थी वेंदो। जेकर ईअं आहे त पोइ त प्रैक्टिकली नेब इज़ नॉन एग्ज़िस्टेंट, पोइ त नेब जो वजूद ख़तमु सम्झो। जेकर बैंकिंग जा मामला बैंकूं हल करे सघनि थियूं, टैक्सेशन जा मामला FBR हल करे सघे थी, त गवर्नमेंट ऑफिसरनि जा मामला एंटी करप्शन डिपार्टमेंट मौजूदु आहे, पोइ उनखे हल करणु घुरिजनि। पोइ त कंहिं वॾे ॿिए इंस्टीट्यूट जी लॉजिक बची ई कान हुजण जी। मां आख़िरी ॻाल्हि इहा चवंदुसि, जेसिताईं को कानून जो ॼाणू शहाब साहब हुन ते मूंखे सम्झाए त इहो एक्चुअली काबीना मेंबर ज़ाती हैसियत में एग्ज़ेम्प्ट थिया या काबीना जे फ़ैसिलनि ते एग्ज़ेम्प्ट थिया, इहो मां इन ते एजुकेट थियणु थो चाहियां। त लास्टली मां इहो चवंदुसि त हीउ सॼो जेको निज़ाम आहे एहतिसाब जो, उहो मां केर बि न चवंदो त एहतिसाब न हुजे सिस्टम में, छो न हुजे, मतिलबु सिवाइ एहतिसाब जे में सिस्टम हलंदा छा, मुआशरा ऐं मुल्क हलंदा छा, कंहिं न कंहिं शिकिल में एहतिसाब हुजे। पर थिए छा थो त जॾहिं उनखे पॉलिटिकल मफ़ादनि सां कनेक्ट करे पार्टीज़न कयो थो वञे, धुर पायो थो वञे, उन एहतिसाब जी साख क्रेडिबिलिटी एॾी त ख़तम थी वञे जो हर माण्हू चए थो त जान छॾायो, इदारो बंदि करियो या एहतिसाब बंदि करियो, सॼो ड्रामो आहे। तो जिन इन इदारनि खे डिस्क्रेडिट कयो आहे, बेशक उहे इदारनि खां एहतिसाब जे इदारनि खां ॿाहिरि वेठल हुजनि, एहतिसाब जे इदारे जे अंदरि वेठल हुजनि, उन्हनि ई पाकिस्तान में एहतिसाब तां माण्हुनि जो वेसाह खणायो आहे ऐं इहो लांगरनि में सोसाइटी लाइ, मुल्क लाइ चङो सवण न थींदो। जी नसीर साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, सदारती ऑर्डिनेंस अची वियो, उनजे जेके बि नुक़्ता आहिनि उन ते मजमूई तौरु अव्हां जी राय कहिड़ी आहे? मां अव्हां खे ॿ ॻाल्हियूं हिकिड़ियूं ॿुधायां। हिकिड़ो त 80-85% जेको कुझु डॉक्टर बि आहे, हूअं त असां सां गॾु पढ़िया आहिनि,
शाह मुस्ते साहब जेको कुझु चयो आहे मां हुन सां मुतफ़िक़ आहियां, मां रिपीट नथो कयां। ॿी ॻाल्हि इहा आहे त कल्ह तमामु पावरफुल मिनिस्टर आहे इमरान ख़ान साहब जी काबीना जो जनाब उस्मान डार साहब, उन हिकिड़े टीवी प्रोग्राम में चयो त असांखे पंहिंजूं पॉलिसियूं हलाइण जे लाइ आइन ऐं कानून खे न ॾिसणो पवंदो। तंहिं ते हुनखे इनकर चयो त तूं इहा ॻाल्हि कहिड़ी थो करे। उते हिकिड़ो सेनेटर वेठो नवाज़ लीग जो, चई इहा ई ॻाल्हि त असां कयूं था त तव्हां आइन ऐं कानून खां मुबर आहे, सभु शयूं कंदा था वञो। आइन ऐं कानून में नेब जे चेयरमैन जे एक्सटेंशन जे बारे में ऑर्डिनेंस हिकिड़ो अकेलो ऑप्शन हो, पर कंहिं बि हवाले सां इहो लिखियलु न हो त तव्हां आपोज़िशन जे मेंबर जी जेका मैंडेटरी राय आहे उनखे इन नमूने बुलडोज़ कंदव ऐं 2 ॾींहं अवल तूफ़ान बदतमीज़ी पैदा कंदव। ऐं अमेरिकी जेको तस्वर आहे त गिव अ डॉग अ बैड नेम देन हैंग हिम, अवल उनखे बदनाम कयो, पोइ उनखे फांसी ते चाढ़े छॾियो। अवल तव्हां नवाज़ शरीफ़ शहबाज़ शरीफ़ खे बदनाम करे 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 पोइ ॿिए ॾींहुं वरी चयो त असां उन बदनाम माण्हू खां राय वठंदासीं न। 3 ॾींहं तव्हां चई छॾियो त कानून ऐं आइन खां हटी करे असां फ़ैसिला कंदासीं जीअं मुल्क हली सघे। मुल्क खे हलाइण लाइ हिननि हाणे कानून ऐं आइन खां हटी करे फ़ैसिलो हलाइण जो फ़ैसिलो कयो आहे। इहा ॻाल्हि हिननि जे अंदरूनी कैबिनेट जे सभ खां हिकिड़े पावरफुल मिनिस्टर जे वाता कल्ह टीवी तां निकिती। हू बि फांसी वियो, पोइ वज़ाहत कई सभु कुझु। हींअर मूं अख़बारनि में पढ़ियो आहे अॼु वेब पेजनि ते, उन में जनाब गंडापुर साहब जेको आहे, जेको हंचमैन आहे, जेको वॾो जी मर्द आहिनि थो सॾिजे, ऐं जंहिंजे मार्फत उन्हनि कश्मीर ऐं गिलगित खे फतेह कयो फिज़िकली ऐं पंहिंजे मसल्स खे हुननि ॾेखारियो, उन गंडापुर साहब हींअर हीअ ॻाल्हि कई आहे त मां आवाम खे मशवरो थो ॾियां जी त हिन मांगनि जो तोड़ ई हिकिड़ो अथव त मानी बि घटि खाओ, अटो घटि इस्तेमालु कयो, चांहि बि घटि इस्तेमालु कयो जी ऐं खंडु बि घटि इस्तेमालु कयो, कमु सही थी वेंदो। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त जीअं जैन एडम चयो आहे त जेको इंसाफ़ आहे उहो असल में सही अमन जे लाइ वॾे में वॾो बुनियादु हूंदो आहे, पर जे इंसाफ़ न हूंदो त पोइ उन मुल्क में अमन न रही सघंदो। जी या जंहिं शख़्स चयो त इंसाफ़ जेकॾहिं देरि कई त उन मां बि सम्झिजे त इहो नाइंसाफ़ी थी वई। उन माण्हू इहो चयो त इंसाफ़ हिकिड़ी ट्रेन मिसल आहे जेका असांजे मुआशरनि में सदाईं लेट हूंदी आहे। सर हिते मां हिकिड़ो सब क्वेश्चन तव्हांखे करणु चाहियां थो, कैटेगोरिकली मूंखे ॿुधाइजो। ज़ाहिर नेब ऑर्डिनेंस जेको आयो आहे ऐं तव्हां जी चाहियो त उहो आइन खां मथां थी कमु करणु चाहिनि था, इकोनॉमी हले कान पई, पेंडोरा पेपर जो मामिलो अची चुको आहे, वरी ही नेब ऑर्डिनेंस उन में बि आइन जी भञ खड़ी कई वई आहे। तव्हांजे ख़्याल में नियर फ्यूचर में यानी कमिंग वीक्स में या मंथ्स में कहिड़ी पॉलिटिकल स्ट्रेटजी तहत ही कमु करे रहिया आहिनि, ऐं ही नतीजा छा था हासिलु करणु चाहिनि पॉलिटिकल सीन ते? जेको NRO जी ॻाल्हि कई आहे न पंहिंजे शाह ओस्ते साहब, त ही वरी हिकिड़ो नओं NRO वठंदा। उन NRO में ही हूंदो त जेको कुझु पैनामा पेपर ऐं पेंडोरा पेपर्स में आहे उन्हनि समूरनि माण्हुनि खे माफ़ी ॾिनी वञे, छो त उन मां कई माण्हू अहिड़ा आहिनि, जुनेद साहब, जी माण्हू ॻाल्हाए त ज़ुबान सड़ी वञे, माण्हू ॿुधे त कन ठरी वञे, ऐं उन्हनि माण्हुनि जी माफ़ी ज़रूरी थी पई आहे, उन्हनि माण्हुनि खे इस्तिस्ना मिलणु ज़रूरी थी पियो आहे, ऐं उन्हनि माण्हुनि जी जान ख़ुलासी करणु, आज़ादु करणु ज़रूरी थी पियो आहे। इन करे आउं त हिकिड़ो ॿियो NRO थो ॾिसां जेको ज़ाहिरी तौरु पैनामा उन में नालो हूंदो, पर असल में पेंडोरा जेको आहे उन में जान छॾाइण जो हिकिड़ो नओं यू आर टॉकिंग अबाउट इनविजिबल NRO, जिथे माना ज़बान सड़े ऐं कन ठरनि। सो हाणे ही जेको शहाब साहब हिकिड़ी पॉइंट उथारी त हिन में शहबाज शरीफ़ ख़ुदि उन ऑन बोर्ड आहे उन सॼे मामले में, ऐं हिकिड़ो वे आउट ॾिनो थो वञे सॼी पॉलिटिकल इलीट खे जंहिंमें सभु गॾनि, इन मामले खे अव्हां कीअं पिया ॾिसो? आउं सम्झां थो त जुनेद तव्हां ऐं असां हिन ॻाल्हि ते त घटि में घटि टाइम TV ॾिसंदड़ समूरा माण्हू गवाह हूंदा
तव्हां गुज़िरियल 6 महीननि खां त चवां त पाकिस्तान जी इकानमी अहिड़े ख़राबु हाल ते मोड़ ते पहुती आहे ऐं पोइ पई वञे, मसइला वधंदा पिया वञनि, जो उन सॼी ॻाल्हि खे लिकाइण लाइ असांखे वॾा वॾा कम करणा था पवनि, असांखे वॾा वॾा सान्या करणु। तव्हां ॾिसो न, अॼु सॼे मामले में मूंखे त ॾुख थियो ॾाढो त बलूचिस्तान हरनाई में ज़िलज़िलो आयो आहे, 20 माण्हू मारिजी विया आहिनि, इब्तिदाई रिपोर्ट मूजिबि 300 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। तव्हां टीवियुनि ते ॾिसो था, कंहिंखे बि ॾुख कोन्हे, कंहिंखे बि का ॻाल्हि कान्हे, ऐं टीवियुनि ते उन ज़िलज़िले जी ख़बर घटि आहे, पर जाम कमाल ख़ान जी हुकूमत ख़तरे में इहे ख़बरूं वधीक आहिनि। जी सो ही तमाशा पिया कनि। ही बिल्कुलु पाकिस्तान उमर शरीफ़ जहिड़ो थी वियो आहे, जंहिंजो मौत बि हिकिड़ो तमाशो आहे। जी डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हांजो आख़िरी लफ़्ज़ ॾाढो वज़नाइतो आहे। इज़हार सुमरो साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी जी बिल्कुलु। इज़हार साहब, ही हिन जेका नेब ऑर्डिनेंस आयो आहे, जेको तरमीम ही ऑर्डिनेंस ई चई सघिजे थो, हुन में तरमीम थींदी, हिन नेब ऑर्डिनेंस ते तव्हांजी राय कहिड़ी हूंदी? हिन में त एग्ज़म्पशन्स ॾिनियूं वियूं आहिनि काफ़ी माण्हुनि खे, जंहिंमें फेडरल कैबिनेट जी ॻाल्हि कई वई आहे, प्रोविंशियल कैबिनेट, बिज़नेसमैन, कारोबारी अफ़राद, उन्हनि ते चेक्स हाणे नेब न रखे सघंदो। जुनेद साहब, तव्हांजो आवाज़ थोरो क्लियर न पियो अचे। तव्हां हाणे मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी जी, नेब हाणे बहितर ऑर्डिनेंस आहे। ते तव्हांजी राय कहिड़ी हूंदी, जंहिंमें चेयरमैन नेब जो मुद्दो 4 साल वधायो वियो आहे, उन सां गॾोगॾु जेके उन में काफ़ी सेक्टर्स खे एग्ज़म्पशन ॾिनी वई आहे? डॉक्टर अयूब शेख साहब थो चए ही हिकिड़ो इनविज़िबल क़िस्म जो इनारो आहे, ऐं जिते ज़बान बि सड़ंदी, कन बि ठरंदा, उते उन माण्हुनि खे बचाइण जी कोशिशि कई पई वञे। इहो को अचानक त न थियो आहे न, इन खां अॻु में बि तव्हां ॾिठो त ही जंहिं अंदाज़ में बिल्डर्स खे ऐं ॿियनि खे सहूलियतूं ऐं पैकेजिस मिलिया, ऐं उन जे नतीजे में उहे माण्हू जिन जहिड़े बि तरीक़े सां पैसो कमायो हुजे, उनखे इजाज़त हुई त हू पंहिंजी बिना आइडेंटिटी जे या बैकग्राउंड ॿुधाइण जे त उन वटि इहो पैसो किथां आयो, उहो जेको वणे सो कारोबार करे। हाणे ही मां जेका कल्ह बि ॻाल्हि कई, इमरान ख़ान जेके स्टैंडर्ड्स इज़हार साहब, तव्हां ॿुधी रहिया आहियो मूंखे? इज़हार सुमरो साहब, इज़हार साहब, मां पंहिंजी प्रोडक्शन टीम खे चवंदुसि हिकु भेरो ॿीहर इज़हार साहब सां कॉन्टेक्ट कनि, त जीअं हुनजो हुन पॉइंट ऑफ व्यू वठी सघूं। जी इज़हार साहब, शोहब साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? शोहब ओस्तो साहब। में गैप जी जी, हींअर जेके ही सहूलियतूं ॾियनि था, जी जी इज़हार साहब, कंहिंखे था ॾियनि? उहे कंहिंखे सहूलियतूं था ॾियनि? ही ग़रीबनि खे त सहूलियतूं कोन था ॾियनि। ग़रीबनि खे त हिननि उन चंदे वारे कम ते लॻायो आहे, जीअं चंदे वारे कम जी शुरूआति पीपुल्स पार्टी कई हुई। न उन चङो कमु कयो, न हिननि चङो कमु कयो आहे। माण्हूअ खे चीनी हिकिड़ी चवणी आहे त तव्हां मूंखे मच्छी पकड़े न ॾियो, मच्छी पकड़णु सेखारियो। साईं, उहो पकड़णु सेखारीनि था न, शौकत तरीन साहब चयो आहे न, असां मच्छी पकड़णु सेखारींदासीं। उहो शौकत तरीन साहब चवे थो, असां मच्छी पकड़णु सेखारींदासीं। न, मच्छी कीअं पकड़णु सेखारींदा, जॾहिं माण्हूअ खे कतार में बीहारे ऐं हर महीने 3 महीने ठीकु आहे, तव्हां माण्हू जी मदद कयो था, इहो हिकिड़ो इंसानी जज़्बे जे पस मंज़र में त ॻाल्हि ठीकु आहे, पर इन खां बहितर न आहे त माण्हुनि खे रोज़गार जा नंढा नंढा कारोबार ऐं बिज़नेसिस खोले ॾियो, त जीअं हू पंहिंजो पाण अर्न कनि। ॿियो, एज़ अ नेशन असां कहिड़े क़िस्म जो इम्प्रेशन बिल्ड था कयूं? चलो इन खे पाण छॾियूं था। टियों जेको ही फैक्टर आहे मनपसंद कानून साज़ीअ जो, पंहिंजे मर्ज़ीअ जी कानून साज़ीअ जो। इन जी मुल्क जे अगरि 75 सालनि जी तारीख़ में ॾिसूं त इन जी रिवायत कंहिं विधी आहे? इन जी रिवायत त गैर जमहूरी हुकूमतुनि में पई आहे न। इन जा बुनियाद त उन्हनि हुकूमतुनि में पहिरियों अयूब खान जे दिलि चाहियो त बाबा बेसिक डेमोक्रेसी, पोइ सदारती निज़ाम, पोइ वरी परवेज़ मुशर्रफ जे दिलि चाहियो त फलाणो कानून आणे छॾियईं, फलाणियूं शयूं आणे छॾियईं, पाण खे पाण एक्सटेंशन ॾेई छॾी। सो इन क़िस्म जूं शयूं माज़ीअ में किथे थींदियूं रहियूं आहिनि। ही पहिरियों भेरो आहे जो डेमोक्रेटिक गवर्नमेंट में इहो सभु कुझु थिए पियो, हिकिड़ी इलेक्टेड गवर्नमेंट में थिए पियो। सो इहा ॻाल्हि वधीक परेशान कंदड़ आहे। पर आउं सम्झां थो त इन में इन सॼी ॻाल्हि में हिकिड़ो रुॻो आउं जुमिलो चवंदुसि त इन सॼी प्रैक्टिस में, सॼी ॻाल्हि में लर्निंग मॉरल ऑफ द स्टोरी इहो आहे त इमरान ख़ान कमज़ोर थी रहियो आहे। जॾहिं माण्हू कमज़ोर थींदो आहे त पोइ अहिड़ा फ़ैसिला कंदो। जी इज़हार साहब, शोहब साहब, मां हिकु भेरो ॿीहर तव्हां ॾे अचां थो। हिकिड़ो त सवाल नसीर साहब जेको अव्हां खां सम्झणु पियो चाहियो, त हीउ थोरो असांखे सम्झाइजो, जेकॾहिं अहिड़ी कानून साज़ी थिए थी, नेब कई आहे, त फेडरल कैबिनेट ऐं प्रोविंशियल कैबिनेट या मेंबर उन खां ॿाहिरि हूंदा आहिनि दायरे खां,
त छा इहो एज़ अ मेंबर एज़ अ फोरम उहो एग्ज़ेम्प्टेड हूंदो या फ़र्द एग्ज़ेम्प्टेड हूंदो? नंबर 1 सर इन खे थोरो क्लियर करे असांखे सम्झाइजो। ऐं ॿियो सर इहो पेंडोरा पेपर्स जो फ्यूचर तव्हां क्विकली असांखे ॿुधाइजो, छा था ॾिसो? न, नसीर साहब जी ॻाल्हि में वज़न आहे, पर मां हिकिड़ी शइ सम्झायां सिर्फ़ु तव्हांखे त ॾिसो, पाकिस्तान में पार्लियामेंट्री फॉर्म ऑफ गवर्नमेंट आहे ऐं कलेक्टिव कैबिनेट जेका हूंदी आहे उन में कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी जो कंसेप्ट आहे। हिकिड़ो मिनिस्टर जेको आहे उहो सभिनी पूरी कैबिनेट खे रिप्रेज़ेंट कंदो आहे। 2016 में सुप्रीम कोर्ट जी हिकिड़ी जजमेंट आहे मुस्तफ़ा इम्पैक्ट्स जे नाले सां, जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वियो त प्राइम मिनिस्टर माना कैबिनेट। अॻे ईअं हूंदो त प्राइम मिनिस्टर पाण फ़ैसिलो करे छॾंदो ऐं प्रेसिडेंट मोकिलींदो, हाणे प्राइम मिनिस्टर कैबिनेट खां कंसल्टेशन करे पोइ मोकिलींदो आहे प्रेसिडेंट ॾे, या जेको बि फ़ैसिलो थींदो आहे। जी हाणे जेकॾहिं असां तव्हांजे हिन सवाल जो मां जवाबु ॾियां त जेकॾहिं फर्ज़ कजे त हिकिड़ी प्राइम मिनिस्टर जे सदारत में कैबिनेट जी मीटिंग थी थिए जंहिंमें ॼाणी बुझी हिकिड़ी अहिड़ी इम्पोर्ट पॉलिसीअ खे पास थो कयो वञे जंहिंसां कैबिनेट जे मख़सूस माण्हुनि खे फ़ाइदो थो पुॼे ऐं मुल्क खे शदीद नुक़सान थो थिए। मसलन जीअं इहा पंजाब हुकूमत जीअं शुगर इम्पोर्ट कई हुई, तव्हांखे यादि आहे जी हिते इहो सॼो शुगर जो जेको माफ़िया जो जेको इहो स्कैंडल पैदा थियो, त माना मौजूदा कानून में त इन जो छाकाणि त कलेक्टिवली फ़ैसिलो थियो कैबिनेट, छाकाणि त छो त कैबिनेट में जेको बि फ़ैसिलो हूंदो आहे उहो फ़र्द जो न हूंदो आहे, उहो कलेक्टिव आहे। उहो इहो वेस्टर्न जेका पार्लियामेंट्री डेमोक्रेसी आहे उनजो जेको बुनियादु आहे उहो इहो ई आहे त कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे कैबिनेट जी। जेको बि फ़ैसिलो थींदो उहो कलेक्टिव हूंदो आहे। तव्हां हुन में भली सभिनी जो सिग्नेचर हुजनि न हुजनि, कैबिनेट जो इहो कोरम पूरो आहे त उहो फ़ैसिलो सभिनी जो फ़ैसिलो आहे। त माना हाणे मौजूदा जेको ऑन द फेस ऑफ इट जेका रीडिंग करे सघिजे थी, जेको हुनजी इंटरप्रिटेशन करे सघिजे थी, हिन जो मतिलबु इहो थियो त जेकॾहिं कैबिनेट जो फ़ैसिलो थियो मुल्क जी ॿेड़ी ॿोड़णी आहे तव्हांखे अहिड़ी सुठियूं सुठियूं इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीज़ ठाहिणियूं आहिनि, तव्हां हाणे तव्हांखे इम्यूनिटी आहे, छाकाणि त इहो कलेक्टिव फ़ैसिलो आहे। हालांकि ॾिठो वञे त इहो कलेक्टिव फ़ैसिलो पहिरियों बि हुयो, इहो चवण जी ज़रूरत ई न आहे। जी पर फ़ारूक नसीम खे छाकाणि त या त मां कॾहिं कॾहिं सम्झंदो आहियां हुनखे कानून जी ख़बर ई कोन्हे, या त हुनखे तमामु घणी ख़बर आहे जो हू कानून खे मैनिपुलेट करण जी नाकाम कोशिशि कंदो आहे। जी CCI में मेजॉरिटी जेकॾहिं फ़र्ज़ु कयो कंहिं प्रोविंस जे अगेंस्ट आहे ऐं CCI असांजे ख़िलाफ़ अहिड़ो हिकिड़ो फ़ैसिलो थी करे त इन जो मतिलबु थियो और जंहिंसां सिंध जे माण्हुनि खे या पाकिस्तान खे फाइनेंशियली लॉसिस था थियनि या कुझु बि को बि नुक़सान थो थिए, त माना हाणे उन्हनि खे इम्यूनिटी आहे। माना बदनियतीअ वारी ॻाल्हि जेका आहे हाणे उहा ख़तमु थी वई। तव्हांजी नियत ठीकु आहे, तव्हांजी बदनियती आहे, तव्हां छाकाणि त कंहिं इदारे सां गॾिजी हिकिड़ो कलेक्टिव फ़ैसिलो कयो तंहिंजे करे तव्हांखे हाणे इम्यूनिटी आहे। क्रिमिनल लॉ में जॾहिं बि तव्हां कंहिंजे ख़िलाफ़ पर्चो कटींदा आहियो त सभ खां पहिरियों सुवाल इहो थींदो आहे त हिन जो रोल छा हुयो, तव्हांखे रोल असाइन करणो पवंदो आहे। हिन क्राइम में हिन जो रोल छा हुयो, हिन कहिड़ो रोल प्ले कयो। तंहिंजे करे इहो जेको तस्वुर आहे त कैबिनेट में वेही जेकॾहिं को फ़ैसिलो थिए थो त पूरी कैबिनेट जेका सो उनखे इम्यूनिटी आहे, इहो बराबरि ख़ुदि वैसे क्रिमिनल जस्टिस सिस्टम जी मुनाफ़ी आहे, मनफ़ी आहे हुनजी। अचो हाणे नसीर साहब बि हिकिड़ी ॻाल्हि कई त पार्लियामेंट में जेकॾहिं को फ़ैसिलो थो थिए, को लॉ थो पास थिए, उनखे उॾारे थी छॾे जेको आहे सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट, उहो बि लॉ में मौजूदु आहे। आर्टिकल 199 में जेकॾहिं उहो कानून का आइन सां मुतसादिम आहे त सुप्रीम कोर्ट जो ऐं असां वेंदा आहियूं पाण साईं, हे जेको कानून ठहियो आहे इहो आइन जे बिल्कुलु मुखालिफ़ आहे, आइन सां टकराव में आहे, तंहिंजे करे तव्हां हिनखे ख़तमु कयो। इहा ॻाल्हि ज़रूरु नसीर साहब जी दुरुस्त आहे त फ़ैसिला ग़लति था थियनि, उहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त जिते पार्लियामेंट फ़ैसिलो करे थी उन फ़ैसिले खे ॼाणी बुझी, उन लॉ खे ॼाणी बुझी जेको आहे स्ट्राइक डाउन थो कयो वञे कंहिं हिकिड़े इंट्रस्ट ग्रुप खे फ़ाइदो ॾियण लाइ। पर बुनियादी जेके उसूल आहिनि उहे त सॼी दुनिया में मञियल आहिनि। पार्लियामेंट जी सॉवरेनिटी जेका आहे उहा बि कॉन्स्टिट्यूशन जे ताबे आहे, कॉन्स्टिट्यूशन खां मावरा कोन्हे। पार्लियामेंट हिकिड़ो रेज़ोल्यूशन पास करे छॾे त असां पंहिंजो मुद्दो 50 साल लाइ वधाए था छॾियूं, छा पार्लियामेंट करे सघे थी? नथी करे सघे। जी शोहब साहब जी त टाइम जी शोहब साहब असल में मूं वटि टाइम ॾाढी खोट आहे, मूंखे ॾाढी दिलचस्प गुफ़्तगू हले पई ऐं तव्हां काफ़ी आगाही ॾियो पिया, दिलि चाहे पई त हिनखे कंटिन्यू कजे, पर छो त प्रोग्राम जी जी डॉक्टर साहब मूं वटि 3 मिंट बचा आहिनि प्रोग्राम में, उनखां तव्हां पंहिंजो हिकिड़ो मिंट शाह साहब खे थो ॾियां। उहो सुवाल ही आहे त छा पाकिस्तान जे 200 माण्हुनि खे इंसाफ़ जो इस्तिस्ना मिले ऐं बाक़ी करोड़े माण्हुनि खे न मिले, छा इन जे ख़िलाफ़ कोर्ट को फ़ैसिलो ॾेई सघे थी? सर शोहब साहब
ॾिसो अयूब तव्हांजी ॻाल्हि में जेका पीड़ा आहे जेको दर्द आहे उहो मां पहिरियों करे चुको आहियां हिन जो इज़हार। हिन मुल्क में जेको कैप्चर आहे इलीट कैप्चर कयो आहे असांजो मुल्क, उनजा सभु इदारा हे मां तव्हां शायदि मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी अलाए न ॿुधी, मां इहो पहिरियों चई चुको आहियां त हिन मुल्क में जेको कुझु बि थिए थो उन में जेको पावरफुल इलीट आहे उन में फाइनेंशियल पॉलिटिकल स्टेट इलीट ब्यूरोक्रेसी इहे सभु मिली हिकिड़े सर्टन स्टेट ताईं त वड़नि था हिक ॿिए सां पावर जे लाइ, पर इन सिस्टम खे बिल्कुलु ई जेको आहे सोच कलप्स करणु कॾहिं बि न ॾींदा। जी ज़रदारी हुजे नवाज़ शरीफ़ हुजे, ॾिसो ज़रदारीअ जी मॉडरेट पॉलिसी आहे, उनजो पुटु जेको आहे तमामु एग्रेसिव आहे, नवाज़ शरीफ़ जी तमामु एग्रेसिव पॉलिसी आहे, उनजो भाउ तमामु जेको आहे सो मॉडरेट आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो पीटीआई जे अंदरि बि तव्हांखे यानी इहो अनप्रेसिडेंटेड आहे त ॿ वज़ीर वेठा आहिनि, हिकिड़ो हार्ड पॉलिसी थो रखे, ॿियो त चवंदा आहिनि असां ॻाल्हाईंदासीं। जी शोएब साहब जी सर, इहो छा आहे, इहो सॼी जेका आहे बेसिकली जोड़ तोड़ जी पॉलिटिक्स आहे जंहिंमें पाकिस्तान जा 20 करोड़ माण्हू जेके आहिनि उन उहे डिसइंफ्रेंचाइज्ड आहिनि, जी जी कोन्हे। जी डॉक्टर अयूब साहब, डॉक्टर अयूब साहब जी 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 शोएब साहब, मुझे ख्याल में डॉक्टर अयूब साहब के जवाब अची वेंदो। नसीर साहब, इफ यू वांट टू कमेंट सर, यू हैव ओनली 1 मिनट सर। न असां चओ त शहाब साहब ॾाढे सुठे नमूने असांखे सम्झायो आहे, ॻाल्हि ठीकु आहे ऐं इन में को इख़्तिलाफ़ कोन्हे त रुगो पॉलिटिकल एलीट न पर मुल्क जे समूरनि शोबनि एलीट जो हिकिड़ो अलायंस मौजूदु आहे, उहे मुख़्तलिफ़ शिकलुनि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिक ॿिए खे सपोर्ट ऐं इंडोर्स कनि था, हीउ स्टेप बि उन जो ई हिकिड़ो हिसो आहे। जी जी इज़हार साहब कंक्लूड कजो। डॉक्टर अयूब साहब त पंहिंजो 1 मिनट शवाब साहब खे ॾेई चुको आहे। फ्रेंच रेवोल्यूशन जे नतीजे में जॾहिं नेपोलियन बोनापार्ट आयो त माण्हुनि सम्झो त वाह जो माण्हू अची वियो आहे, पर जॾहिं नेपोलियन पाण खे बादशाह डिक्लेयर कयो त माण्हुनि ईअं ई रिएक्शन ॾिनो जीअं तब्दीली वारे ख़ान माण्हुनि खे अची जीअं भित सां लॻायो आहे। हाणे पाकिस्तान जा माण्हू फीलिंग में आहिनि, इट्स टोटल डिसअपॉइंटिंग ऐं हे अल्टीमेटली पंहिंजा जेके असुल हिन जा इरादा आहिनि उहे हाणे ज़ाहिर करे थो। डॉक्टर अयूब साहब मूं वटि 30 सेकंड आहिनि सर, इफ यू वांट टू कमेंट। डॉक्टर अयूब साहब तव्हां पंहिंजो माइक ऑन कजो सर। माण्हुनि खे सुजाग थियणो पवंदो ऐं माण्हुनि खे 2 अखियुनि बदिरां 4 अखियुनि मां कमु वठणो पवंदो ऐं माण्हुनि खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी पवंदी, उहा हीअ त पाकिस्तान जो इंतिज़ामी पाकिस्तान जो सियासी एपरेटस टुटी चुको आहे, इन खे वरी नओं अहदनामो खपे। जी वॾी महिरबानी डॉक्टर अयूब शेख साहब, नसीर मेमन साहब, इज़हार सुमरो साहब ऐं शोएब ओस्तो साहब, तव्हां पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो। नज़रनि ते प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी थो पहुचे, पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।